अस्सलाम वालेकुम दोस्तों असांजे सिंध में औरत सां वॾो ज़ुल्म कयो थो वञे। ॿाहिराणियुनि ते नज़र कयूं, ॿाहिराड़ी वारे माण्हुनि ते नज़र कयूं त औरतुनि खे ज़मीन में कमराइनि, रोंबो लाभ वल्ह खणाइनि ऐं उन्हनि खे वरी पूरत ग़िज़ा बि न ॾियनि। उन्हनि खे जेको खाधो खुराक बि न ॾियनि, सवाइ साग पटे ऐं उहो खाइनि, गनर जो साग या महीने मास ते को गोश्त मच्छी क़िस्मत सां ॾिसनि, वरना न त ईद ते। ऐं उन्हनि औरतुनि सां एॾो ज़ुल्म जो उहो पाण शहपर वटे ऐं शहपरनि खे तेल हणी तेल मुसाग करे ऐं सुरमा पाए वञी होटलुनि ते वेहनि था ऐं औरतूं माना उहो माल मताह जो बनी ॿारे जो कमुकार कंदियूं आहिनि। दोस्तो हिकिड़े दफ़े आऊं हिकिड़े ॻोठ ॾे वियुसि जेको माना हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिंजो मां माना तव्हांखे ॿुधाईंदो हलां। असांजे खैरपुरनाथन शाह जे माना हिन जे छंडल जे भरिसां इलाइक़ो आहे, उते मां महिमान थी वियुसि। उते आऊं उताक में सुतो पियुसि, 4 बजे धारे ॾिठुमि त औरतूं मानी पचायूं पंहिंजे मथे ते माना ॿधियूं ऐं माना औरतूं वञनि पियूं ज़मीनुनि ते। मूं उहे जो कैफ़ियत ॾिठी त 4 बजे धारे सुबुह जो पुछा कयुमि, मूं चयो हे ॾिठुमि त रॻी मायूं जेके तव्हांजे ॻोठ जूं सभु मायूं हिके जो पोयों निकिरंदियूं हुयूं हे ॿनिनि ॾे को मथे ते ॻंढु हल हुयनि, इहो छा मसइलो हो? चयूं त असांजूं मायूं इहो सुबुह जो साझो उथी मानी पचाए, पोइ वरी उहो मानी मंझंदि लाइ पचायूं, सुबुह लाइ पचायूं, खयूं ईंदा नाश्ते लाइ बि खाइण लाइ, पोइ शाम ताईं उहो उते ॿनिनि ते हूंदा। पोइ ॿनिनि ते उतां माना उहे जॾहिं ॿनिनि मां फारग थी उन रोबे मां या उन मां लाभ मां पोइ वरी माना वरी माल मताह जो शाम जो अची कंदा। तो अहिड़े लेवल सां सिलसिलो। हिकिड़े खां मां पुछा कयो, चई त मूंखे 3 ज़ालूं आहिनि। उते ई मूं उन ॻोठ वारनि खां पुछा कयो, चई मूंखे 3 ज़ालूं। मूं चयो पोइ घर पी करो त या कुझु सिलसिलो? चई न, हे 3 ज़ालूं न आहिनि, ॼण की मूंखे 3 भाइर आहिनि ऐं भाइर बि जवाबु ॾींदा आहिनि मगर हीअ ज़ालूं जवाबु न ॾींदियूं आहिनि। ऐं हे सिलसिलो माना ॼण चयो मां इहो 3 भाइर आहिनि मुंहिंजा इहे ॿिया ऐं वफ़ादार भाइर आहिनि। पोइ उहे औरतुनि खे कमुकार कराइनि था ऐं माण्हू एतिरो त माना औरतुनि खे कमुकार कराइनि था, पाण माना सदाईं माना पाण खे ठाहियूं, तेल फुलियल कयूं ऐं शहरनि में घुमंदा था वतन। एॾो ज़ुल्म ॿाहिराणियुनि में। पर शहर ते खणी नज़र कयूं त शहर वारे औरतुनि सां बि इन लेवल सां ज़ुल्म था कनि त चवनि था ज़ाल ऐं मर्द बराबरि आहिनि। जीअं माना गाॾी जा 2 पेर आहिनि, 2 फीथा आहिनि, ईअं आहे, हिकु फीथे सां उहो हली नथो सघे। पर मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿाहिराड़ी जो हुजे या शहर जो मर्द हुजे, जेको मर्द हूंदो आहे उहो औरत जी कमाई न खाईंदो आहे। औरत जी कमाई खाइण में आर महसूसु कंदो आहे, चवंदो आहे मर्द हूंदो आहे त मां चवंदो आहे त मां कमायां ऐं पंहिंजी औरत खे खारायां। मगर हिते उल्टो जहान आहे। हिते चयो थो वञे त औरत ऐं मर्द बराबरी जे निज़ाम तहत हलाया वेंदा, हक़ बराबरि आहिनि, तंहिं करे औरत बि कमाए। पोइ उहो औरत फीथे ऐं गाॾी जा 2 फीथा आहिनि। मां उन्हनि खे पुछणु थो चाहियां त गाॾी जा 2 फीथा आहिनि त हिकिड़ो त मर्द तव्हां चओ था, ॿियो औरत, त हलाइण वारो केरु अथसि? ड्राइवर। 3 माण्हुनि जी पोइ ज़रूरत आहे, 3 माण्हू किथां आणींदव? ये दलील पाण वटि रखो। असली तव्हांखे इन औरत मां कुझु कमाए, तव्हां पाण में मर्दानगी घटि आहे जो तव्हां औरत जी कमाई ते हाणे 3000 लाइ जेके औरतूं ड्यूटियूं था ॾियनि, हीअ जेको हेल्थ वर्कर में 100 रुपए रोज़ जे लेवल सां इहो माना औरतूं ड्यूटी था ॾियनि। मां इन्हनि खे या कहिड़े बि इदारे में औरतूं जेके ड्यूटी था ॾियनि उन्हनि जे लाइ मां चवंदुसि त उहो जेकॾहिं बच्चा उन्हनि खे थियनि था त बच्चनि खे ड्यूटियुनि ते खयूं बि कोन था वञनि, उन्हनि बच्चनि खे पंहिंजे घर में छॾियूं था वञनि, त उन्ही बच्चनि जो छा थींदो? उहो माउ जे छातीअ जो खीरु जेको पीअंदड़ हुजे, उन खां माउ जो छातीअ जो खीरु खसियो वञे। जेको क़ुरान शरीफ़ में आयत आहे त हिन खे 2 साल इहो मुसलसल माउ जे छातीअ जो खीरु पीआरियो वञे, मगर हुनखे निपुल ते ऐं माना हुन खीर ते, सरकारी खीर ते या हुन ॿियनि खाधनि ते जेको हुनखे रखियो थो वञे ऐं उहो ॿारु कमज़ोर में कमज़ोर थींदो आहे ऐं उहो बीमारियुनि में वकिरजी वञे थो ऐं उन में पंहिंजे माउ जे लाइ महबत नथो पैदा थिए, छो त माउ जो थञ त
कोन थो पीए हुनखे घटि थो मिले। माउ जो बि उन औलाद सां एतिरी निस्बत घटि रहंदी आहे महबत जो ऐं प्यार जो, छो त हुन पंहिंजे छातीअ मां एतिरो खीरु न ॾिनो, हुनखे न पीआरी। इहो बि सबबु बणिजे थो त नफ़रतूं जनम वठनि थियूं। ॿियो त ठहियो, पर मां तव्हांखे इहो ॿुधायां त औरतुनि वारे जेको पघारनि ते जेके पलजनि था त उन्हनि माण्हुनि खे सोचणु घुरिजे त असां पंहिंजूं औरतूं 8 कलाक ॿिए जे हवाले कयूं था, उते हुननि सां कहिड़ो वर्ताव थियो हूंदो, उन्हनि जी कहिड़ी कैफ़ियत थी हूंदी, उहा वीचारी छा सोचींदी हूंदी त जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुसु पाण कमाए अचे हा त आउं छो वञा हा। के त वरी के औरतुनि जो सिलसिलो अञा ॿियो हूंदो आहे, उहे थोरियूं औरतूं आहिनि, जीअं मां तव्हांखे माना ॿुधाईंदो हलां त उहे घटि आहिनि, त जेके चवंदियूं आहिनि त माना जेके माना घुमण में ख़ुशि थींदियूं आहिनि ऐं ॿाहिरि चवंदा आहिनि त असां घर खां ॿाहिरि हुजूं त बहितर आहे, मगर घणियूं औरतूं पंहिंजे चौ तयारी में रहणु चाहींदियूं आहिनि, पंहिंजे शर्म हया वारियूं औरतूं हूंदियूं आहिनि, उहे चवंदियूं आहिनि त जीअं मुड़ुसु कमाए अचे मुंहिंजे बचनि जो मां घर संभालियां ऐं बचा संभालियां, ऐं घर संभालणु बचा संभालणु का मामूली ॻाल्हि कोन्हे दोस्तो। उन्हनि जो उथणु वेहणु गुह मुट, उन्हनि जो खाध खुराक, इहो सॼो इंतज़ाम माउ खे करिणो पए थो। बाक़ी ॿाहिरियों मसइलो मुड़ुस जो हूंदो आहे, उहो जेको खाध खुराक ॿाहिरियों वठी अची घर ताईं पहुचाए, इहो सिलसिलो हर कंहिं जी ड्यूटियूं आहिनि, हर कंहिं जे लाइ ज़िम्मेवारियूं आहिनि, उहे ज़िम्मेवारियूं ख़ुदा पाक रखियूं आहिनि मर्द ते। छो त तव्हां ॾिसो त मर्द तव्हां कहिड़े बि लेवल सां ॾिसो, जानवरनि में ॾिसो, परंदनि में ॾिसो, जेकॾहिं इंसाननि में ॾिसो, कंहिं में बि ॾिसो, तव्हां उन्हनि में ॾिसो त जेको नर हूंदो आहे उहो खणाव हूंदो आहे, बुत में भरियलु हूंदो आहे, हुन खां मादी खां वधीक सघ ऐं ताक़त रखंदड़ हूंदो आहे। अलाह इन करे उन में ताक़त वधीक ॾिनी आहे त उहो कमाए जीअं अचे ऐं उहो पंहिंजे माना बचा पैदा करे सघे, बचनि लाइ ग़िज़ायत बि खणी अचे। जीअं ॾिसो झिरकी पंहिंजे बचनि लाइ कीअं माना खणी थो अचे, अहिड़े लेवल सां जेकॾहिं हीउ ॾिसो कुकल ॾिसो पंहिंजो घर में कुकल जीअं पंहिंजो बचनि खे कुकल कीअं माना हिन में परनि में लिकाईंदो आहे, पंहिंजे बचनि खे कीअं माना सांढे माना उन्हनि खे चुगाईंदो आहे, अहिड़े लेवल सां औरत जो जेको सिलसिलो आहे उहो पंहिंजे घर जे पंहिंजे चौदीवारी जे सिलसिले में उते कमाए, उते मुड़ुस जी टहल टेक करे, जीअं मुड़ुसु कमाए अचे शाम जो त अचे जीअं ईंदो त उहो ज़ाल जेको घर में जेको घर जो कमकार कंदी हूंदी त उहो मुड़ुस खे ज़ोर ऐं उहो माना मुड़ुस जी वरी देखभाल में बि लॻी वेंदी, मुड़ुस खे ज़ोर धोर ॾींदो, हर्ष ॾींदो। पर जेकॾहिं का औरत ड्यूटी ते वई हुजे ऐं मर्द बि ड्यूटी ते वियो हुजे, ॿई थकिजी जॾहिं घर ईंदा त छा उहा औरत जेका ड्यूटी करे आई आहे उहा मुड़ुस खे ज़ोर ऐं उन जो देखभाल, उन जी ख़िदमत एतिरो न करे सघंदी। अञा बि उहा चवंदी त अञा बि हिते का नौकरियाणी ॿी रख जेको तोखे बि मानी करे खाराए, मूंखे बि मानी करे खाराए। ऐं इहो माना केतिरो न माना ग़लति घर जो जेको सिस्टम उहो ख़राबु थी वियो। तंहिं करे औरत ते ज़ुल्म घटि कयो, औरत जी कमाई ते गुज़रान घटि कयो ऐं पाण उहो सहप ऐं बर्दाश्त ऐं उहा ताक़त ऐं उहा माना ज़रूरत धारियो। जीअं औरत जी कमाई ते तव्हां शर्मदा न थियो ऐं माण्हुनि जे नज़रुनि में तव्हां शर्मसार न थियो, छो त मर्द में मर्दानगी हूंदी आहे। मर्द पंहिंजे मर्दानगी सां रोज़ी कमाईंदो आहे ऐं रोज़ी कमाए अची पंहिंजे बचनि जी तात पाल और पंहिंजी ज़ाल खां वठी पंहिंजे पुटनि खां वठी सभिनी जी तात पाल करे ऐं उन्हनि खे पंहिंजो हर शइ मुयसरु कंदो आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।